अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतनि जो फ़नकार सूफ़न अली अबड़ो ऐं मुमताज़ मौलाई। छा सूफ़न अली अबड़ो मुमताज़ मौलाई खां वधीक मशहूरु थियो आहे? छा सूफ़न अली अबड़ो मुमताज़ मौलाई खां वधीक अमीर आहे? छा सूफ़न अली अबड़ो मुमताज़ मौलाई जो शागिर्द आहे? सूफ़न अली अबड़े जा परस्तार ऐं मुमताज़ मौलाई जा परस्तार छो सोशल मीडिया ज़रिए हिक ॿिए सां बहस करे रहिया आहिनि? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जंहिं बि दोस्त असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त आज़ाद प्रोडक्शन जो फ़नकार या खणी ईअं चऊं त आज़ाद प्रोडक्शन खां उभरंदड़ फ़नकार सूफ़न अली अबड़ो हिन वक़्तु काफ़ी सिंध में मशहूरु आहे। सूफ़न अली अबड़ो मुमताज़ मौलाई खां वधीक मशहूरु न आहे, पर उन जा परस्तार उनखे मौलाई खां वधीक मशहूरु सम्झंदा आहिनि। सूफ़न अली अबड़ो मुमताज़ मौलाई जो शागिर्द न आहे। सूफ़न अली अबड़ो हिकु अमीर इंसान न बल्कि फ़क़ीरी तबियत रखंदड़ इंसान आहे। अॼुकल्ह सोशल मीडिया ते सूफ़न अली अबड़े जा परस्तार ऐं मुमताज़ मौलाई जा परस्तार काफ़ी बहस कंदे नज़र अचनि था।